आहिनि औरत कॾहिं बि पंहिंजी उमिरि न ॿुधाईंदी आहे। चवंदा आहिनि त औरत कॾहिं बि पंहिंजी उमिरि न ॿुधाईंदी आहे। दरअसल हूअ पंहिंजी उमिरि जो कॾहिं सही हिसाब लॻाए ई न पाईंदी आहे। दरअसल हूअ पंहिंजी उमिरि जो हिसाब लॻाए ई न पाईंदी आहे। उहा उमिरि जेका हूअ रुॻो पंहिंजे लाइ ई जीअंदी आहे। शायदि इन करे औरत कॾहिं बि पंहिंजी उमिरि न ॿुधाईंदी आहे। नंढड़े हूंदे वॾनि जे लिहाज़ सां हलंदी आहे। जीअं हू चवनि तीअं ई कंदी वेंदी आहे। नंढे हूंदे ई वॾनि जे लिहाज़ सां हलंदी आहे। जीअं हू चवनि तीअं ई कंदी वेंदी आहे। जवान थी करे पराए घर हली ईंदी। इते बि हूअ उन्हनि जो ई त मान रखंदी आहे। इते बि त हूअ उन्हनि जो मान ई रखंदी आहे। जॾहिं ज़िंदगीअ जी शाम थींदी आहे, उमिरि ढलिजी वेंदी आहे, जॾहिं हूअ पुराणी पोड़ी थी वेंदी आहे, जॾहिं ज़िंदगीअ जी शाम थींदी आहे, कंध खणी इहो सुवालु हूअ पाण खां ई पुछंदी आहे त ॿुधाए घणा साल तूं पंहिंजे लाइ जीअंदी आहीं? ॿुधाए घणा साल तूं पंहिंजे लाइ जीअंदी आहीं? इते अची करे हूअ ख़ामोश थी पवंदी आहे ऐं कॾहिं बि हिसाब न लॻाए सघंदी आहे। छो त औरत कॾहिं बि पंहिंजे लाइ जीअंदी किथे आहे? छो त औरत कॾहिं बि पंहिंजे लाइ जीअंदी किथे आहे? इन करे कॾहिं बि हूअ पंहिंजी उमिरि सही न ॿुधाईंदी आहे। महिरबानी।